अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। मिठल खान हाणे मल्हार खे पंहिंजी धीउ राबेल जो संग ॾियण लाइ राज़ी थी वेंदो। रिस बालाजी खान मिठल खान खे ज़बरदस्ती अगवा करे उनखे मारे छॾींदो। शेर दिल हाणे रिस बालाजी खान मथां हमलो कंदो ऐं उनखां पंहिंजो प्लान वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मल्हार जेको आहे मिठल खे मिंटू कंदो ऐं मिठल खे चवंदो त तूं हाणे मूंसां सभु रिश्ता नाता ख़तम करे चुको आहीं। बहरहाल तूं ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ी ॾे, तूं बाबा जी ग़लतियुनि जो सज़ा मूंखे न ॾे। मिठल खान चवंदो त मल्हार पुट बसि मां अगरि जेकॾहिं नूरल ॾे ॾिसां त पोइ तोखे कॾहिं बि माफ़ न कयां। बहरहाल तोखे थो ॾिसां तुंहिंजे करे बसि पंहिंजी धीउ राबेल जो संग तोखे ॾेई सघां थो। अगरि जेकॾहिं नूरल मूं वटि अचे हा त पोइ मां उनखे कॾहिं बि माफ़ न कयां हा, छो जो उन मूंसां अहिड़ियूं त नाजाइज़ियूं कयूं जेके विसारण जहिड़ा न आहिनि। मल्हार चवंदो त हा चाचा मिठल बाक़ी बाबा जेको आहे तव्हां सां ग़लति कयो आहे, बहरहाल उन जे बदिले मां तव्हां खां माफ़ी थो वठां त तव्हां उनखे माफ़ करे छॾियो। मिठल खान चवंदो मल्हार पुट बसि अॻिते लाइ तव्हां उनखे सम्झायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बालाजी खान जेको आहे मुंशी खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं मिठल खान जेको आहे ॻाल्हियुनि ते राज़ी नथो थिए त पोइ तव्हां उनखे ज़बरदस्ती अगवा करे मूं वटि खणी अचिजो। असां उनखे सम्झाइण जी घणी कोशिशि कई, बहरहाल हाणे जेको आहे उनखे हथियारनि सां सम्झाईंदासीं। मुंशी चवंदो त हारिस बालाजी खान बहू मुंहिंजे वारे चढ़े त पोइ मां उनखे खंबे खणी अची अव्हां जे साम्हूं उछलाईंदुसि, पोइ चवां तव्हां उनखे मारियो या उछलायो। बालाजी खान चवंदो त मां उनखे अगवा करे ऐं उनखे ॿधे छॾींदुसि जेसीं ताईं हू संग ॾियण लाइ राज़ी नथो थिए, जेसीं ताईं मां उन मां कॾहिं बि हथ न पढ़ंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त दिल जेको आहे मल्हार सां सलाह कंदो। मल्हार खे चवंदो त हाणे जेको आहे तूं माण्हू गॾु कर, तमामु जल्द हाणे इन रिस बालाजी खान खे ईअं त सबक़ सेखारींदासीं जो आईंदा यादि रखंदो। जो हुन घणियूं चालियूं कयूं ऐं असांखे विराइण लाइ हर चाल असां खे ॾी वियो। तोखे ऐं दिल खे मारण जी बि मतिलबु त पाण में विढ़ाइण बि इन्हनि जो ई चाल हो, जे करे तव्हां हाणे जेको आहे प्लानिंग ठाहियो। मल्हार चवंदो त हा शेर दिल मां इन खे हाणे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो यादि रखंदो। दोस्तों उमीद है कहानी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जात वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।